थिएटर जो ज़मानो ख़त्म थींदो पियो वञे, ख़त्म न पियो थिए। इतां असांजी यूथ सिखे पई, जीअं असांजा खोड़ सारा इदारा, नापा जहिड़ो ख़ूबसूरत बहितरीन इदारो जेके तमामु घणा आर्टिस्ट पैदा करे थो ऐं उन्हनि खे सेखारे थो, हिन वक़्तु बि उहो स्टेज खां ई शुरू कराए थो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन वक़्तु स्टेज ड्रामा खोड़ सारा अचनि पिया। लाड़काणो हुजे, खैरपुर आर्ट्स काउंसिल हुजे या वरी कराची आर्ट्स काउंसिल हुजे, हिन वक़्तु सोराब सुमरो, अलीगुल मला साहब जन जेके बि असांजा बहितरीन आर्टिस्ट आहिनि, लेजेंडरी आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जा ड्रामा प्ले थियण वञनि पिया। उन्हनि जो टाइम, उन्हनि जा डेज़ सिलेक्ट थियल आहिनि। पर इहा ॻाल्हि अलॻि आहे त असांखे ख़बर न आहे हूंदी, असीं उन्हनि खां पुछूं नथा, असीं उन्हनि सां कनेक्ट नथा रहूं, तंहिं करे शायदि असांखे लॻे थो त स्टेज ड्रामनि जो ऐं स्टेज जो ज़वाल अची वियो आहे। ज़वाल आयो आहे, बिल्कुलु, हिन ॻाल्हि ते को शक न आहे, पर स्टेज ड्रामा हिन वक़्तु हलनि पिया। बिल्कुलु, हिन में को शक न आहे, हलनि पिया। मतिलबु ज़वाल सां मुराद इहो ई आहे त माण्हुनि जी अदम दिलचस्पी थी आहे, दिलचस्पी नथा वठनि, ऐं या असां उनखे उन तरीक़े असां उनखे प्रोमोट बि सही तरह नथा कयूं। हालांकि हाणे त सोशल मीडिया जो दौरु आहे, ज़मानो आहे। तव्हां इलाही सुठी एग्ज़ाम्पल ॾिनी। हाणे लास्ट ई इलाही ख़ूबसूरत थिएटर थियो, अलीगुल मला, सोराब सुमरो साहब ऐं ॿिया लेजेंडरी अदाकार, हिकिड़ो मज़ाहिया थिएटर उन्हनि आर्ट काउंसिल कराची में कयो। उन खां अलावा सिंध जे ॿियनि इलाइक़नि ते बि उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे, वेंदा आहिनि यकीनन। अच्छा, हिते हिकिड़ो मां नालो ज़रूरु खणणु चाहींदमि। जी ज़रूरु। बहितरीन असांजा एक्टर आहिनि, एक्टर छो त ॾिसो महिनत सां जेको सिखे थो, उनजी महिनत नज़र अचे, बिल्कुलु उहो स्टार परे खां नज़र ईंदो आहे त हा हिननि जी महिनत थियल आहे, हुननि जे अखियुनि में हुननि जा इंप्रेशन्स, हुननि जो ॻाल्हाइण,